नाज़िन न्यूज़ में खबरियों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां खबर ॾींदा हलूं त कोटड़ी कबीर वासी नारी तानिया ऑटो सखर जी अदालत में कोटड़ी कबीर बरसां ॻोठ कोड़ो खां रिंद जे रवासी नौजवान अली अहमद रिंद सां पसंदी शादी करे छॾी आहे। जंहिं खां पोइ ॻोठ जे वॾेरनि पारां जोड़े खे मुबैना कारो करार ॾेई क़त्ल करण जी फितवा जारी कई वई आहे, जंहिं करे जोड़े जी ज़िंदगी ख़तरो थी पियो आहे। उन ॾस में पसंदि जो परणो कंदड़ नारी तानिया ऑटो पंहिंजे मुड़ुस सां गॾु कंडियारो में नेशनल प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि अॻियां तहफ़ुज़ लाइ एहतिजाज कंदे नारी दायो आहे त हिन नौजवान अब्दुल गफूर सां सखर जी अदालत में पसंदी शादी कई है। जंहिं खां पोइ ॻोठ जा वॾेरा मुख्तियार ओडो ताहिर ओडो नजीबुल्ला आसिफ सरताज मुंहुं मथां मछिड़जी पिया आहिनि ऐं असांखे कारो करार ॾेई क़त्ल करण जी फितवा जारी कई आहे। नारी दाईंदे चयो त वॾेरनि मुंहिंजे वालिद अब्दुल गफूर ऐं भाउ ते रतो तेरो थाणे ते चोरी जो केस दाख़िल कराए पुलिस हथां गिरफ़्तार कराए छॾियो आहे, जॾहिं त मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि माइटनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वॾेरा असां ॾे क़त्ल जूं धमकियूं मोकिले रहिया आहिनि, जंहिं करे हू परेशान आहिनि। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज समेत वस वारनि खां मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़ वॾेरनि खिलाफ कदम खणी तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।